बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तव्हां नाचीस प्रदीप कुमार, जनरल सेक्रेटरी पेटल ऑफ तालका दादू। अॼु असीं हिन मोहबत जे मंडाण में जेके तव्हां बीठा आहियूं, हिते असांजा मोहबत भरिया ख़ूबसूरत दोस्त साईं अमीर बख्श जावेद साहब, साईं शफ़ीक अहमद जदोई साहब ऐं आउं नाचीस दादू खां कई हिते आयासीं। अॼु असांखे ख़बर पई असांजे सिंध जी दिलि, असांजो महबूब क़ाइद साईं शफ़ीमन सटियो साहब जी अॼु सालगिरह जो ॾींहुं हुयो। तंहिं करे ऐं सलाम पेश कयां थो गंबट जे प्यारनि दोस्तनि खे जिन पंहिंजे महबूब सां मोहबत जो इज़हार कंदे अॼु पंहिंजे महबूब जे लाइ अॼु हिते केक जी हिकिड़ी रस्म करे रहिया आहियूं, हिकु नंढिड़ो प्रोग्राम करे रहिया आहियूं। पर अॼु वरी अव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त अॼु साईं शफ़ीमन सटियो साहब असांजे हिन गंबट में मौजूदु हुयो, पर दोस्तनि खे ख़बर न पइजी सघी त असांजे महबूब का साईं शफ़ीमन सटियो साहब जो अॼु सालगिरह जो ॾींहुं आहे। जेॾी महिल हिननि दोस्तनि सां आउं हिते खानवाण में पहुतुसि, हिन दोस्तनि सां जेॾी महिल मुंहिंजी मुबारकबाद जे हवाले सां कचहरी थी हुई, साईं जिन खे मूं चयो त अॼु साईं जी सालगिरह आई, साईं वारनि चयो त मूंखे ख़बर कोन हुई। तंहिं करे साईं पेटेल ऑफ तालका गंबट जा जाखोड़ी किरदार जेके साईं शफ़ीमन सटियो साहब सां बेपनाह मोहबत कनि था, अॼु पंहिंजे महबूब क़ाइद खे भेटा ॾियण जे लाइ, उनजे जनम ॾियण जो जेको ॾींहुं आहे उनखे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ तमामु नंढिड़ो ऐं ख़ूबसूरत ऐं तमामु मनमोहींदड़ प्रोग्राम जो जेको आगाज़ कयो आहे। ऐं हींअर गुज़ारिश कंदुमि पंहिंजे गंबट पेटल ऑफ गंबट जे दोस्तनि खे त अचनि साईं जी जेका रस्म आहे सेलिब्रेशन जे हवाले सां केक जी कटाई कनि। साईं रोशन साहिबु तव्हां हेॾां अचो, साईं रोशन साहिबु हेॾां अचो, साईं तव्हां बि हेॾां अचो सर। साईं तव्हां मोबाइल वठो, हिन दोस्तनि खे लाइव भरियो। Happy birthday, Saint Shafeeman Satyo. 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 जियो हज़ारों साल महबूब क़ाइद साईं शफ़ीमन सटियो साहब। अल्लाह साईं तव्हांखे वरी जमार अता फरमाए। अव्हां सिंध जे उस्तादनि जी दिलि आहियो, अव्हां सिंध जे उस्तादनि सां बेपनाह मोहबत कयो था। अव्हांजी जाखोड़, अव्हांजो किरदारु सिंध जे कंहिं खां बि गुझो न आहे। अॼु अव्हांजो जनमॾींहं जो ॾींहुं हुयो। असां हिन प्यारे ॾींहं ते, हिन ख़ूबसूरत ॾींहं ते अव्हांखे नेक तमन्नाऊं ऐं ढेर सारियूं दुआऊं था कयूं। शाल जिथे बि हुजो, सुखिया सताबा सुरा हुजो, शाद आबाद हुजो। ही पेटल ऑफ तालका गंबट जा दोस्त आहिनि, हिननि खे आउं जस्तो ॾियां, पर ही दोस्त तव्हांजो प्रोग्राम ओॾी महिल ई करनि न, पर हिननि खे ख़बर न पइजी सघी हुई। लेकिन हिन दोस्तनि खे जेॾी महिल असां ॿुधाया कि साईं जी बर्थडे आहे, त दोस्तनि असांखे ॾिसी हिन ख़ुशीअ में ई मोहबत जो मांडण मचायो आहे। ऐं पेटल ऑफ तालका गंबट जे मोबी ऐं जाखोड़ी किरदार साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त साईं शफ़ीमन सटियो साहब जे नाम ते ॿ लफ़्ज़ ख़ूबसूरत पढ़िया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजे महबूब क़ाइद पेटेल ऑफ सिंध जे मरकज़ी सदर साईं शफ़ी मोहम्मद सटियो साहब जी सालगिरह आहे ऐं मां पंहिंजे दादू जे दोस्तनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जिन गंबट में अची अॼु साईं जी सालगिरह जेका आहे उहा मल्हाई आहे। ऐं इंशाअल्लाह ताला अहिड़ियूं मोहबत भरियूं जेके आहिनि उहे महफ़िलूं जेके जारी ऐं सारी रहंदियूं। ऐं इंशाअल्लाह ताला असांखे अॼु ख़बर हक़ीक़त में देरि सां पई, न त हाजी साहिबु जेको आहे गंबट में आयल हुयो त न त असां जेके आहिनि इहे सेलिब्रेशन सुबुह जो ई कयो आहे। पर शायदि हर ॻाल्हि में अलाह ताला जी जेका आहे का हिकमत हूंदी आहे कि सुबुह असां हीअ सेलिब्रेशन कयूं आहे, त शायदि ही महबूब दोस्त जेके असांजा आहिनि उहो हिन महिल असां सां इहे सेलिब्रेशन जेके आहिनि उहे न कंदड़ हुजनि। त इंशाअल्लाह ताला असांजी दुआ आहे त हाजी साहिबु जेका आहे अॼु जंहिं मनसब ते फ़ाइज़ थियो आहे उहा उस्तादनि जी ख़िदमत जे जज़्बे सां आयो आहे। इंशाअल्लाह ताला उस्तादनि जा मसइला जेके हाणे उहे वलियत जी बुनियाद ते हल थींदा ऐं पूरो सिंध ॾिसंदो त हाजी साहिब जो जेको ख़्वाबु आहे उहो इंशाअल्लाह हाणे साबियान थींदो। तमामु दोस्तनि जी वरी महिरबानी। सुपत भरिया सुपरी सुपत की न करियो, थोरनि घणनि ॾींहंनि माण्हू वञनि मरियो, जेसीं गुर्ब करियो तेसीं ॾेरा वरी महिरबानी। हाणे आऊं पंहिंजे साईं मौसम प्यारे दिलबर दोस्त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त जो असांजे सदर जो मरकज़ी सदर शफ़ीमन सटियो जो सालगिरह जो ॾींहुं आहे, असांखे तमामु ख़ुशी थी आहे। साहिबु बि आया हुया और असांजा दादू जा दोस्त आया, असां सां गॾिजी घुराईंदा आहियूं जीअं जे हाजी साहिब जो असांजी सालगिरह मल्हाईंदऊं। मां तमामु शुक्रगुज़ार आहियां दादू जे दोस्तनि जो। वरी महिरबानी। थोरो तकलीफ़ खे शार्ट कंदे ऐं
खाधो थियणु चाहियां थो पंहिंजे पेट लफ़्ताल का दादू सीनियर नायब सदर खे भैया जी दोस्तनि सां मुंहिंजी गॾिजाणी थी आहे ऐं साईं जो काटियो आहे उन जे हवाले सां दोस्तनि जे हवाले सां ऐं असांजे पेट खे मर्कज़ी सदर साईं शफ़ी मुंशी साहिब जे नाम सिटरा असांजी पेश बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माण्हू लप मिटी तोड़े हिन संसार मरणो न आहे प्यार आओ त मच मचाई। इंतहाई ख़ुशी जो ॾींहुं आहे साईं शफ़ी मोहम्मद सठे जी सालगिरह जो ॾींहुं असां कबड़दार खे काटियो आहे दोस्तनि सां ऐं मां हिननि दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि हिन पंहिंजे तरफ़ां हेॾियूं मुहबतूं हेॾियूं नवाज़िशूं असांखे कयूं। असां हिननि जा थोराटा आहियूं। साईं शफ़ी मोहम्मद ज़िंदाबाद। साईं शफ़ी मोहम्मद सारी हैप्पी बर्थडे साईं शफ़ी मोहम्मद। वॾी महिरबानी आहे प्रोग्राम स्टार्ट कंदे आऊं सभिनी दोस्तनि जे साम्हूं ऐं पंहिंजे सभिनी दोस्तनि जे सथ सां गॾु असां पेटियल गंबड़ जो जेको जागोड़ी किरदारु साईं रोशन योजन साहिब जो जनमु ॾींहुं आहे साईं खे हैप्पी बर्थडे टू यू। साईं सां मिलूं था। महिरबानी महिरबानी बिस्मिल्लाह। सही ॻाल्हि आहे। थैंक यू सो मच तव्हांखे भरियूं भाउ महिरबानी साईं दोस्तनि पेटियल अफ़्ताल का गंबट जे दोस्तनि साईं शफ़ी मोहम्मद सटियो साहिब जो जनमु ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत ऐं मोहबत भरे अंदाज़ सां मल्हायो। मौला सभिनी खे सलाम हीअ मुंहिंजो दिलि हीअ मुंहिंजो आगा जिगर ॾाढो इंतज़ारु करायो। अदा अची असां वटि ॾींहुं थी नथो सघे ऐं अदा अची हितां क्रास स्टेज असां मोहबत न वॾियूं त ईअं थी नथो सघे। महिरबानी साईं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त प्रोग्राम हाणे दोस्तनि खां मोकिलणी कंदासीं पंहिंजे माग ॾांहुं वापसी। मौला सलामत रखो सॼी दोस्तनि खे न काउंटर वारनि खे ॾियो दोस्तनि खे साईं दोस्तनि खे ॾियो उन दोस्तनि खे मैनेजर साहब के जो हलो बार ये लाइटर खंजो सर इंतज़ार करायो